सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ओ मुझा मिठड़ा मदीने जसाई शल नज़र करम फरमाई। ओ मुझे हाल खबाक फवाही सारे हाल खबाक फवाही। मुझा सोहना मदीने जसाई शल नज़र करम फरमाई। ओ मुझे हाल खबाक फवाही सारे हाल खबाक फवाही। ओ ढक्यों ए बमुझा सब दिल में आया ए बन मजे आऊं बरियल। ढक्यों ए बमुझा सब दिल में आया ए बन मजे आऊं बरियल। तो सेवा ब्यो के रुबसोहनल तो सेवा ब्यो के रुबसोहनल तो सेवा ब्यो के रुबसोहनल। पंहिंजी चादर मंझ झलकाई शल नज़र करम फरमाई। मुझे हाल खबाक फवाही सारे हाल खबाक फवाही। मुझा मिठड़ा मदीने जसाई नबियो घुरे जय जान बतौरी। तुझी दरज खपे थी फ़कीरी नबियो घुरे जय जान बतौरी। तुझी दरज खपे थी फ़कीरी न दुनिया जी तलब अमीरी न दुनिया जी तलब अमीरी न दुनिया जी तलब अमीरी। करनो करो दरजो रहाई शल नज़र करम फरमाई। मुझे हाल खबाक फवाही सारे हाल खबाक फवाही। मुझा मिठड़ा मदीने जसाई पंहिंजी चाउठ पाक चुमायो। मिसकीनो एॾो न सतायो पंहिंजी चाउठ पाक चुमायो। मिसकीनो एॾो न सतायो साईं ऐज़ मुंहिंजो ही अघायो। सर कुतुंब साण घुरायो सर कुतुंब साण घुरायो। पंहिंजे क़दमनि मंझ जे रहाई शल नज़र करम फरमाई। मुझे हाल खबाक फवाही सारे हाल खबाक फवाही। मुझा मिठड़ा मदीने जसाई ईदन हुसैनी अकंतर न है अमल मुझो को बेहतर। ईदन हुसैनी अकंतर न है अमल मुझो को बेहतर। हुजे आखिरी दम जॾहिं दिल भर हुजे आखिरी दम जॾहिं दिल भर हुजे आखिरी दम जॾहिं दिल भर। पंहिंजो कलमो पाक पढ़ाई शल नज़र करम फरमाई। मुझे हाल खबाक फवाही। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।